प्रोग्राम टाइम लाइन सां गॾु आऊं आहियां असद मुमताज़। नाज़रीन, अदलिया हाणे पार्लियामेंट जे मातहत हूंदी। चीफ जस्टिस सीनियरिटी जे बुनियाद ते न बल्कि पार्लियामानी कमेटी मुक़ररु कंदी। चीफ जस्टिस जो मुदो 3 साल हूंदो। हुकूमत 26 आइनी तरमीम सेनेट क़ौमी असम्बली मां 2/3 जी अक्सरियत में मंज़ूर कराइण खां पोइ हाणे सदर मुमलिकत उन ते सही करे छॾी आहे ऐं हिन वक़्तु मुल्क में 26 आइनी तरमीम जेका उहा लागू थी चुकी आहे। अॼु प्रोग्राम जे निसिब असां हिन ते ॻाल्हाईंदासीं त हिन में कहिड़ियूं कहिड़ियूं शिकुनि में तरमीम कई वई आहे, उन जे अदलिया ते कहिड़ा असर पवंदा ऐं पार्लियामेंट में हाणे अदलिया जेको मुक़ररी वारो मामिलो आहे उन जो तरीक़ेकार कहिड़ो बीहंदो। नओं चीफ जस्टिस हाणे जस्टिस मंसूर अली शाह हूंदो या को ॿियो को थींदो, इन ते तफ़सीली ॻाल्हायूं था पिया। हिन वक़्तु असांखे प्रोग्राम में जॉइन कयो आहे MB सुमरो साहब। पाण सीनियर सहाफ़ी आहिनि, तजे निगार आहिनि, टाइम न्यूज़ ऐं पंहिंजी अख़बार जा सीनियर कॉरेस्पॉन्डेंट आहिनि इस्लामाबाद जा। सियासत ते ऐं पार्लियामानी निज़ाम ते, इवन अदलिया ते, अदालती मामले ते तमामु मुमताज़ नज़र अथनि ऐं उन सां गॾोगॾु असांखे जॉइन कंदो मुल्क जो मुमताज़ कानूनदान ऐं अॻूणो जज जनाब जस्टिस रिटायर्ड जस्टिस ख्वाजा नवीद साहब। MB सुमरो साहब, अव्हां खां प्रोग्राम जो आगाज़ पिया कयूं। 26 आइनी तरमीम हाणे मुल्क में लागू थी चुकी आहे। इहो ॿुधाइजो त जेको पार्लियामानी कमेटी हाणे उन जेका मुक़ररी कंदी चीफ जस्टिस जी, उन जो तरीक़ेकार हिन में छा ॿुधायो वियो आहे? कहिड़ा मेंबर हूंदा? सभिनी पार्टियुनि मां हूंदा या उहा पार्लियामेंट ख़ुदि 12 मेंबर मुंतख़िब कंदी? महिरबानी असद, इन हवाले सां 26 आइनी तरमीम ज़रिए आइन जे आर्टिकल 175A में तरमीम कई वई आहे, जंहिंमें इहो लिखियो वियो आहे त हाणे ख़ासि तौर ते चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान जी मुक़ररी करण जो अख़्तियार जेको हूंदो उहो पार्लियामानी कमेटी खे हूंदो ऐं इहो बि लिखियो वियो आहे त उहा पार्लियामानी कमेटी 12 नुकाती 12 रुकनी हूंदी ऐं जंहिंमां 4 मेंबर सेनेट जा हूंदा ऐं 8 मेंबर क़ौमी असेंबली मां हूंदा। इहो बि आइन में वाज़े कयो वियो आहे त जेके बि पार्लियामेंट में नुमाइंदगी रखंदड़ जमायतूं आहिनि उनखे मुतनासिब नुमाइंदगी जे तहत उन्हनि खे उन कमेटी में शामिल कयो वेंदो। छो त ही जीअं तव्हां ॿुधायो त 26 आइनी तरमीम अॼु सदर आसिफ ज़रदारी जी सही खां पोइ लागू थी वई आहे। उन खां पोइ उन ते अमल दरामद शुरू थी वियो आहे। स्पीकर अॼु 2 कम कया आहिनि। हिकिड़ो कमु इहो त उन आइन जे आर्टिकल 175A तहत सेनेट चेयरमैन खे ख़त लिखियो आहे त 4 सेनेटर तव्हां पार्लियामानी कमेटी जे लाइ नॉमिनेट कयो त ऐं स्पीकर पोइ क़ौमी असेंबली में जेके पार्लियामानी पार्टियूं आहिनि उन्हनि खे बि ख़त लिखियो आहे त तव्हां पंहिंजा नुमाइंदा हिन कमेटी जे लाइ नामज़द कयो। ऐं ईअं सेनेट चेयरमैन बि जेके साथी पार्टियूं आहिनि उन्हनि खे ख़त लिखी नाला तलब करे वरिता आहिनि। त हाणे इहो इम्कान ॾेखारियो पियो वञे त सुभाणे ही कमेटी क़ाइमु थी वेंदी ऐं इहो बि मुमकिन आहे त सुभाणे हुनजो पहिरियों इजलास बि थी वञे, छो त चीफ जस्टिस जा हाणे 3 नाला सीनियर मोस्ट जेके जज हूंदा उन्हनि जा नाला तजवीज़ थींदा ऐं कमेटी खे उन 12 रुकनी कमेटी खे इहो अख़्तियार हूंदो त उन्हनि 3 नालनि मां कंहिं हिकु जी चूंड करे ऐं उहो नालो वज़ीर आज़म खे मोकिलियो वेंदो ऐं वज़ीर आज़म उहो नालो उहो चीफ जस्टिस जी मुक़ररी जे लाइ सदर पाकिस्तान खे मोकिलींदो। इन में आइन में जेका तरमीम आहे उन में इहो वाज़े कयो वियो आहे त ही कमेटी 12 रुकनी हूंदी, पर जेका टोटल मेंबरशिप आहे 12 उन जा 2/3 मेजॉरिटी ज़रिए फ़ैसिलो करे सघंदी। उनजो मतिलबु इहो थियो त घटि में घटि 8 मेंबर हिमायत कंदा त पोइ उहो चीफ जस्टिस जी मुक़ररी थी सघंदी। हाणे इहो कमेटी खे अख़्तियार ॾिनो वियो आहे त कमेटी 3 सीनियर मोस्ट सुप्रीम कोर्ट जे जजनि मां कंहिं हिक खे जज मुक़ररु करे, चीफ जस्टिस मुक़ररु करे। हाणे नाला मुंहिंजा इतला इहे आहिनि या आइनी तरमीम जे मतन खे जेको ॾिसिजे थो त उन तहत सुभाणे ताईं चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान काज़ी फ़ाइज़ ईसा साहब खे नए चीफ जस्टिस जे लाइ नाला तजवीज़ करणा आहिनि, छो त टाइम न बचियो आहे। 25 तारीख़ ते
काज़ी फ़ाइज़ यूसुफ साहब जी मुदत पूरी थी रही आहे ऐं नओं चीफ जस्टिस मुक़ररु करिणो आहे। त हाणे ॾिसे त उहो मंसूर अली शाह साहब ऐं मुनीब साहब ऐं पंहिंजो जस्टिस साहब खे मोकिले थो या को ॿियो मामिलो थिए थो। बहरहाल सुभाणे कमेटी जो मुतविका इजलास या उनजी कंपोज़िशन जो नोटिफिकेशन थी वेंदी। अच्छा एम बी साहब हाणे इहो ॿुधाइजो अवां जेका ॻाल्हि पिया कयो त हिकु आइनी तरमीम 6वीं आइनी तरमीम में आहे त ॿ/3 पार्लियामानी कमेटी में 2/3 जी अक्सरियत सां चीफ जस्टिस जी मुक़ररी थींदी ऐं पोइ वरी वज़ीर आज़म उनजो फाइनल कंदो ऐं पोइ वरी सदर मुमलिकत उन ते सही कंदो। जेकॾहिं इहो 2/3 जी उते मुतफ़िक़ राय नथी थिए 2/3 ते पार्लियामानी कमेटी में यानी 8 मेंबरनि जे बजाए 6 जो अगरि फ़ैसिलो अची थो वञे त पोइ नेक्स्ट स्टेप छा आहे? छा उन जी वज़ाहत थियल आहे त पोइ छा इहो रिव्यू में वेंदो ॿीहर थींदो? इन में को का कॉन्स्टिट्यूशन में वज़ाहत न आहे। आइन में वाज़े लिखियो वियो आहे त 2/3 मेजॉरिटी कमेटी जे टोटल मेंबरनि जी 2/3 मेजॉरिटी जेका 8 मेंबर थियनि था उन खां सवाइ फ़ैसिलो नथो थी सघे। 6-7 ते बि नथो थी सघे। तव्हां 6 था चओ 7 ते बि कोन सघंदो। ऐं अगरि अहिड़े क़िस्म जो जहिड़े क़िस्म जो तव्हां 1.5 लाख जी ॻाल्हि कयो पिया अगरि अधु मेंबर विराइजी था वञनि अधु ॿिए हंधि थी था वञनि या 6 हिकिड़ी राय जा आहिनि ऐं ॿिया ॿी राय जा आहिनि त उन सूरत में कोई रस्तो कॉन्स्टिट्यूशन में न ॾिनो वियो त उहो आहे। हाणे उहो ॾिसजे त छा थो थिए। बहरहाल हींअर जेको कॉन्स्टिट्यूशन में लिखियलु आहे उहो कॉन्स्टिट्यूशन में 2/3 मेजॉरिटी सां ई कमेटी फ़ैसिलो करे सघे थी। अदरवाइज़ उन्हनि खे अख़्तियार न आहे। त हाणे चीफ जस्टिस जी मुक़ररी जो मामिलो थींदो उहो गिव एंड टेक थींदी आहे। सियासतदान उनजो करे सघंदा आहिनि। बाक़ी जेको तव्हां चयो त कमेटी नालो वज़ीर आज़म खे मोकिलींदी त उहो फाइनल कंदो त वज़ीर आज़म खे नालो फाइनल करण जो को अख़्तियार न आहे। हिन चीफ जस्टिस जी मुक़ररी जे हवाले सां अख़्तियार रुगो पार्लियामानी कमेटी जो आहे। वज़ीर आज़म सिर्फ़ु डाकखाने जो उनजो किरदारु आहे। उनखे जेको नालो वज़ीर चीफ जस्टिस जे लाइ कमेटी फाइनल करे मोकिलींदी उहो नालो उनखे सदर खे मोकिलणो आहे ऐं अपॉइंटमेंट जो अख़्तियार जजनि जो सदर जो आहे कॉन्स्टिट्यूशन में उहो सदर को उनखे अपॉइंट करे सघंदो। इन में सदर खे बि अख़्तियार न ॾिनो वियो आहे त उन नाले खे को हू सदर रोके सघे थो। त जेको पार्लियामानी कमेटी फाइनल कंदी नालो उहो वज़ीर आज़म खे मोकिलणो आहे ऐं सदर खे उनखे मुक़ररु करिणो आहे। इहो ऑप्शन न आहे त उनखे मुक़ररु न करे। जी अच्छा एम बी हाणे छाकाणि त हीउ मामिलो अॼु खां 6वीं आइनी तरमीम जेका आहे उहा लागू थी चुकी आहे। हिन में अञा कुझु झोल आहिनि। मिसाल जे तौर ते छा इन में इहा वज़ाहत आहे या वरी इहो पार्टियुनि खे इहो अख़्तियार ॾिनो वियो आहे त उहो पंहिंजो पार्लियामानी कमेटी में पंहिंजो कहिड़ो बि मेंबर उहो मुक़ररु करे सघनि था पिया या उन में सिर्फ़ु पार्लियामानी लीडर ई मुक़ररु हूंदो? न हिन में पार्लियामानी लीडर खे अख़्तियार ॾिनो वियो आहे त उहो पंहिंजी पार्टी मां जेतिरी उनजी रिप्रेज़ेंटेटिव खे थी नुमाइंदगी जो हिसो थिए थो उहो ओतिरा माण्हू मुक़ररु करे कंदो। उहो नॉमिनेट करण जो अख़्तियार उनखे ॾिनो वियो आहे पार्लियामानी लीडर खे। हाणे उहो ज़ाहिरी आहे त पार्लियामानी लीडर अक्सर तौर ते पार्टी जा सरबराह आहिनि ऐं कंहिं जॻह ते जीअं मुस्लिम लीग नून में नेशनल असेंबली में पार्लियामानी लीडर मियां नवाज़ शरीफ़ न आहे उन्हनि ख्वाजा आसिफ खे मुक़ररु कयो आहे त ज़ाहिरी आहे त नाला जेके नॉमिनेट थींदा उहो ख्वाजा आसिफ साहिबु पंहिंजी मर्ज़ी ते त कोन कंदो। उहो मियां नवाज़ शरीफ़ ऐं शहबाज शरीफ़ जी मुशावरत खां सवाइ पाण हुतो त नाला न ॾेई सघंदो। या अगरि पीपुल्स पार्टी मां कोई पार्लियामानी लीडर नवीद कमर हुजे या खुर्शी शाह हुजे या को ॿियो बि पीपुल्स पार्टी जो मेंबर हुजे उहो पंहिंजे हुते पाण पंहिंजी मर्ज़ीअ सां त नाला नॉमिनेट न कंदो। उहो ज़ाहिर आहे पार्टी क़यादत जिन जा नाला इंडिकेट कंदी उनखे ई पंहिंजो नॉमिनेट कंदा। त पार्टियुनि में हिकिड़ो सिस्टम आहे त उहो पंहिंजी मर्ज़ी न आहे पर इहो अख़्तियार पार्लियामानी लीडर जो आहे उहो पार्लियामानी लीडर खां ई नाला घुरिया वेंदा ऐं नॉमिनेट उनखे ई करिणो। अच्छा हाणे इहो ॿुधाइजो एम बी साहब त हाणे सॼो जो सॼो ज़ोर ॿिनि सब्जेक्ट्स ते हो हुकूमत ऐं पीपल्स पार्टी जो। पहिरियां त इहो त चीफ जस्टिस जी मुक़ररी वारो तरीक़ो ऐं ॿियो आइनी अदालत वारो मामिलो। हाणे आइनी अदालत ते त पीपल्स पार्टी पेर पोइते कया ऐं पोइ वरी आइनी बैच वारो मामिलो जेको आहे उहो आइनी तरमीम में आंदो वियो ऐं उहो हाणे कानून जो हिसो थी वियो आहे। त आइनी बैच जी जोड़ जक हाणे कीअं थींदी?
उहा अख़्तियार कंहिं वटि आहे, उन में सूबनि जी नुमाइंदगी वारी ॻाल्हि कई पई वञे, त उहा हाणे मुक़ररी उहा जोड़जक कीअं थींदी? हाणे उन में छो त हाणे सुप्रीम कोर्ट जा जज थियणा आहिनि, उन में लिखियो वियो आहे त जेतिरे हद ताईं उन में सूबनि खे बराबरि जी नुमाइंदगी ॾेई सघिजे थी उहा ॾिनी वञे। छो त हींअर जेके सुप्रीम कोर्ट में जज आहिनि उन में शायदि ई कोई पंहिंजो माना एतिरा जज बराबरि हुजनि सूबनि जा, त माना जेतिरा पंजाब जा आहिनि ओतिरा सिंध जा हुजनि या ओतिरा बलोचिस्तान जा हुजनि या ओतिरा KPK जा हुजनि। त हींअर जेके मौजूदु जज आहिनि उन्हनि में सूबनि जे हिसाब सां बराबरी कोन्हे का, इन करे फ़िलहालु त इहो मुमकिन कोन थी सघंदो, छो त हीअ हाणे आइनी अदालत क़ाइमु न पई थिए, हीअ सुप्रीम कोर्ट जे सिटिंग जजनि ते बेंच क़ाइमु थींदी। हाणे उन्हनि में जेके जज मौजूदु हूंदा उन्हनि मां ई उन्हनि खे पंहिंजो नॉमिनेट करणा पवंदा, जज मुक़ररु करणा पवंदा। त इन करे बहरहाल हिकिड़ी इब्तिदा थी आहे, आइन में इहो प्रोविजन ॾिनो वियो आहे, आइनी सूबनि जो हक़ तस्लीम कयो वियो आहे त आइनी अदालत में सूबनि जी बराबरि जी नुमाइंदगी हुजे, त उहो अॻिते हली थी सघे थो। बाक़ी फौरी तौर ते इन मामले ते अमल थींदे मूंखे फ़िलहाल नज़र नथो अचे। बाक़ी तव्हां जेको सवाल कयो त आइनी अदालत कीअं अपॉइंट थींदी, उहो आर्टिकल 175 में उन जो बि वज़ाहत कई वई आहे। आला अदलिया जंहिंमें शामिल हूंदी आहे सुप्रीम कोर्ट ऐं हाई कोर्ट जा जज अपॉइंट थींदा, ऐं उहो जुडिशल कमीशन जो तसवुरु ॾिनो वियो आहे, उनजी जोड़जक बि ॾिनी वई आहे, त उहो सॼो तय कयो वियो आहे, उनजी जोड़जक तब्दील कई वई आहे। उनमें सेनेट ऐं क़ौमी असेंबली खे बि नुमाइंदगी ॾिनी वई आहे, ॿ मेंबर उन्हनि जा बि हूंदा, ऐं हाणे बार काउंसिल खे बि नुमाइंदगी आहे, त उहो उनजी जोड़जक हाणे जुडिशल कमीशन जी चेंज थी वई आहे। त हाणे उहो को गॾियल इतफ़ाक़ राय सां ई को माना जज मुक़ररु थींदो। माना ईअं हींअर सुप्रीम कोर्ट वटि एब्सोल्यूट अख़्तियार आहे त उहे जज मुक़ररु करे सघनि, हाणे उहो उन्हनि वटि न आहे। अच्छा, हाणे इहो ॿुधाइजो त जीअं असां ॾिसूं था पिया त चीफ ऑफ आर्मी स्टाफ जी जेका मुक़ररी थींदी आहे, त डिफेंस मिनिस्ट्री जेका आहे उहा वज़ीर आज़म ॾे 5 नाला मोकिलींदी आहे, त मोस्ट सीनियर जेके हुजनि, पोइ उन में वरी वज़ीर आज़म जो अख़्तियार आहे त उहो कंहिंखे चूज़ एंड पिक करे पियो। हिते चीफ जस्टिस जेके 3 नाला ॾींदो, उहे त 3 नाला मोस्ट सीनियर हूंदा, या उन में बि चीफ जस्टिस लाइ इहा गुंजाइश छॾी वई आहे त रिटायरमेंट खां अॻु में कहिड़ा बि 3 नाला ॾेई सघे थो? न, उन जे लाइ का चॉइस न आहे। उन्हनि खे पाण जेको चीफ जस्टिस जीअं हाणे काज़ी फाइज़ ईसा साहब आहे, काज़ी फाइज़ ईसा साहब पाण रिटायर थियनि पिया, उन्हनि खे इहो पाबंद बणायो वियो आहे त उन खां पोइ जेके मोस्ट सीनियर जज आहिनि, उन खां पोइ जेको पहिरियों सीनियर जज आहे, ॿियो नंबर सीनियर जज आहे ऐं 3 नंबर ते सीनियरिटी में आहे, नाला उन्हनि खे उहे ई मोकिलणा आहिनि। हा, आइन में इहो प्रोवाइज़ो ॾिनो वियो आहे त अगरि उहे जेके 3 जज सीनियर मोस्ट आहिनि जंहिंजा नाला तजवीज़ कया विया आहिनि, त अगरि उन्हनि मां कोई बि चीफ जस्टिस थियण खां इनकार करे थो, त उन खां पोइ जेके नेक्स्ट सीनियर आहिनि पोइ वरी उन्हनि जा नाला चीफ जस्टिस जे नॉमिनेशन में ज़ेर गौर अची सघनि था। पर उहो बि मशरूत आहे, अगरि उहे जिन जा 3 नाला सीनियर मोस्ट आहिनि उन्हनि मां कोई इनकार करे तॾहिं, न त कंहिंखे एब्सोल्यूट पावर न आहे त कंहिंखे बाईपास करे ॿिए नंबर माण्हू खे जेको सीनियरिटी नंबर 2 ते आहे उनखे बाईपास करे 4थे नंबर खे ॾे या 3 नंबर वारे खे छॾे 5 नंबर वारे खे ॾे। इहो आइन में इहो वाज़े आहे त जेके सीनियर मोस्ट 3 जज आहिनि उन्हनि जा ई नाला वञनि। अच्छा, MB भला अवां जी छाकाणि त न सिर्फ़ु पार्लियामानी मामलनि ते गहरी नज़र आहे, बल्कि अदलिया जे अंदरि ऐं अदलिया जेके इनसाइड अचनि पियूं उन ते बि अवां रिपोर्ट कंदा रहिया आहियो ऐं पंहिंजो तर्जा बि ॾींदा रहिया आहियो। हाणे हिन वक़्तु 3 जेके मोस्ट सीनियर जज आहिनि, उन में पहिरें नंबर ते जस्टिस मंसूर अली शाह आहे, ॿिए नंबर ते जस्टिस मुनीब अख्तर आहे ऐं 3 नंबर ते जस्टिस यहया आफ़रीदी आहे। त पावर कॉरिडोर्स छा था ॿुधाइनि त घणे भाङे चांसिस कंहिंजा आहिनि ईंदड़ नेक्स्ट चीफ जस्टिस जा? हाणे असद इन हवाले सां हिते इस्लामाबाद में मुख़्तलिफ़ हल्कनि में मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं थियनि पियूं। कुझु हल्का
इहा दावा करे रहिया आहिनि त मौलाना फज़लुर रहमान सां जेको बिलावल भुट्टो साहिबु जी आइनी तरमीम मंज़ूर कराइण जे लाइ मुशावरत कई आहे, जी उन दौरान उन्हनि हल्कनि जी दावा आहे त बिलावल भुट्टो ज़रदारी मौलाना फज़लुर रहमान खे इहो यकीन ॾियानी कराई आहे त जस्टिस मंसूर अली शाह ई ईंदड़ चीफ जस्टिस थींदो। ओके हाणे इहे हिकिड़नि हल्कनि जी दावा आहे, पर हिते जेके पावर कॉरिडोर जेको तव्हां चओ था जी उन्हनि हल्कनि मां असांखे अहिड़ी शइ ॿुधण जे लाइ न पई मिले। उन्हनि पावर कॉरिडोर मां इहा शइ ॿुधण जे लाइ अचे पई बार बार हिन तरमीम खां पहिरियां बि ऐं हाणे बि इहो अचे पियो त हुकूमती धुर जेका आहे उहा जस्टिस मंसूर अली शाह साहब ऐं उन खां पोइ जेको सीनियर मोस्ट जज आहे जस्टिस मुनीब अख्तर, उन ॿिन्ही खे जज करण जे हक़ में चीफ जस्टिस मुक़ररु करण जे हक़ में न आहे। जेको टियों नंबर सीनियरिटी ते आहे जस्टिस यहया आफरीदी, त हुकूमत इन्हनि टिन्ही मां जस्टिस यहया आफरीदी खे मुक़ररु करे सघे थी। जेके हुकूमती ज़रिया ॿुधाइनि पिया हिन वक़्त ताईं जेको हिन वक़्त ताईं जेकी शयूं साम्हूं ईंदी रहियूं आहिनि उहो जस्टिस मंसूर अली शाह ऐं जस्टिस मुनीब रहमान जी मुक़ररी जा इम्कान हुकूमती हल्कनि में घटि ॾेखारिया पिया वञनि। यहया आफरीदी साहब जा इम्कान वधीक ॾेखारिया पिया वञनि। अच्छा हाणे भला अव्हां जी मौजूदगी जो फ़ाइदो वठंदे असां चऊं था त जेको गुज़िरियल राति खां जेको सियासी मंज़रनामे में तब्दीली आई आहे, माना आइनी मामलनि में त तब्दीली आई आहे, हाणे मुल्क में 6वीं आइनी तरमीम लागू थी चुकी आहे, सियासी मामलनि में जेका तब्दीली आई आहे उन में PTI खे इन तमामु तर मामले में छा मिलियो, छा गेन कयो, हुन छा लॉस कयो, हुकूमत खे छा मिलियो ऐं हुकूमत छा लॉस कयो? ॾिसो PTI गेन कोन करे हिन सॼे सीनियर में 6वीं आइनी तरमीम जी मंज़ूरी वारे मामले में पॉलिटिकली जेको सभ खां वधीक कंहिं गेन कयो आहे उहो JUI आहे मौलाना फज़लुर रहमान जी। ऐं मुल्क में जेको JUI जो जेको सियासत में डिस्कस जो लेवल हुयो उहो वधी वियो आहे। मौलाना फज़लुर रहमान हिन मौक़े मां भरपूर नमूने सां फ़ाइदो वरितो ऐं पंहिंजी पार्टीअ खे हर मुल्की ऐं इंटरनेशनल लेवल ते बहस जो मौज़ू बणायो ऐं हिन मां मौलाना साहब पंहिंजो फ़ाइदो इहो बि वरितो त हुनजो जेको मज़हबी हल्को आहे, जेको मज़हबी वोट बैंक आहे, उनखे एड्रेस करण जे लाइ हू हुकूमत सां तरमीमूं बि आइन में शामिल कराए मंज़ूर कराए वियो। त हिन में जेका सभ खां वधीक गेन कयो आहे पॉलिटिकली उहो मौलाना फज़लुर रहमान वधीक कयो आहे। पर अगरि मजमूई तौर ॾिसिजे त ही पहिरियों भेरो आहे अहिड़ी तरमीम खां पोइ ॿियो अटेम्प्ट आहे त पार्लियामेंट ते जजनि जी अपॉइंटमेंट चीफ जस्टिस मुक़ररी जो अख़्तियार मिलियो आहे। इहो पार्लियामेंट खे कॾहिं बि अख़्तियार न रहियो आहे ऐं इहो हाणे माना पार्लियामेंट खे अख़्तियार आहे, हुकूमत खे न आहे, सियासी जमायतुनि खे अख़्तियार मिलियो आहे। त हाणे उनखे अगरि बेस सही नमूने सां यूटिलाइज़ कंदा त ग़ालिबन इहो अख़्तियार हिननि वटि रहण जी जस्टिफिकेशन अची वेंदी। अगरि इन जो मिसयूज़ थींदो, सियासी मुफ़ादनि खे साम्हूं रखी पिक एंड चूज़ कयो वेंदो त केरु मुंहिंजे वेझो आहे, केरु कंहिंजे वेझो आहे, अगरि इहे एलिमेंट शामिल कया वेंदा त पोइ पार्लियामेंट खे ईंदड़ वक़्त में अहिड़े क़िस्म जा वॾा अख़्तियार मिलणु वॾो मुश्किल थी वेंदो। छो त पोइ मिसाल तौर ते इन खे पेश कयो वेंदो त पार्लियामेंट खे ही पहिरियां अख़्तियार हुआ त पार्लियामेंट कुझु न करे सघियो त हाणे छा कंदो, त पोइ ही बि पार्लियामेंट जी बि हिकिड़ी सियासी पार्टियुनि जी, सियासी जमायतुनि जी बि हिकिड़ो इम्तिहान हूंदो, छो त ही गैर मामूली क़िस्म जा अख़्तियार मिलिया आहिनि ऐं हींअर सेपरेशन जुडिशरी में कई वई आहे अख़्तियारनि जी, ख़ासि तौर ते सुप्रीम कोर्ट में। हाणे आइनी मामलनि खे ॿुधण जे लाइ आइनी बेंच क़ाइमु करण जी हिकिड़ो तसवुर आइन में आहे। हाणे उहो आइन जो हिसो आहे ऐं जेके ॿिया केस आहिनि, हाणे सुओ मोटो बि अख़्तियार जेको सुप्रीम कोर्ट जो उहो ख़तमु थी वियो आहे। हाणे उहो बि अख़्तियार सुओ मोटो जो अख़्तियार बि हाणे आइनी अदालत खे आहे।
त हाणे आइनी मेकर्स ओॾे वेंदा त पॉलिटिकल नोयत जा सभु केस जेके आहिनि हाणे आइनी बेंच ॿुधंदी, बाक़ी जेके पिटीशनूं आहिनि उहो ॿियूं बेंचूं ॿुधंदियूं। त इहो इन कॉन्सेप्ट खे बि ॾिठो वञे त इहो कॉन्सेप्ट ॾाढो भलो आहे, पर जहिड़े माहौल में ऐं जेको सोच रखी आंदो वियो आहे त उन इन कॉन्सेप्ट खे तकरारी। वॾी महिरबानी MB सुमरो साहब, मां ॾाढो तफ़सीली तौर ते आइनी तरमीम जो हवाले सां 6वीं आइनी तरमीम जेका हिन वक़्तु मुल्क में लागू थी चुकी आहे उन ते तफ़सीली ॿुधाए रहिया हुया त हीउ मामिलो हाणे अॻिते कीअं वधंदो, पार्लियामेंट जे मातहत थी वई आहे चीफ जस्टिस जी मुक़ररी, उन जा अदलिया ते कहिड़ा असर पवंदा उन हवाले सां हिकु तरीक़ेकार आइन में रखियो वियो आहे, उन ते बि मां तफ़सीली ॿुधाए रहिया ऐं मुल्क जे पॉलिटिकल सिनारियो ते बि ॻाल्हाए रहिया। प्रोग्राम अॻिते वधूं था पिया। हिन असांखे जॉइन कयो आहे मुल्क जो मुमताज़ कानूनदान ऐं जस्टिस रिटायर्ड जनाब ख्वाजा नवीद साहब। ख्वाजा नवीद साहब, प्रोग्राम में खुश आमदीद सर। बहुत शुक्रिया जी, थैंक यू वेरी मच। ख्वाजा साहब, पाकिस्तान में पहली मरतबा ऐसा होगा कि चीफ जस्टिस की मुकर्ररी अब पार्लियामानी कमेटी करेगी, यानी पार्लियामेंट करेगी। वो जो सबसे कहा जाता है और ये हमारे आइन में भी है कि पार्लियामेंट ही सबसे मुक़द्दस है कि अब चीफ जस्टिस जो है वो सीनियरिटी के बुनियाद पे नहीं होगा, लेकिन पार्लियामानी कमेटी अब चूज़ करेगी कि 3 में से जो उनके लिए सबसे रिलेवेंट हो, जिसकी कारकर्दगी उनकी नज़र में बेहतर हो, वही चीफ जस्टिस होगा। क्या असरात पड़ेंगे इसके सर अदलिया पर? ये तो ऐसी है ना कि वो सारे जो है वो मोहल्ले के जराइम पेशा मिल के बोले कि अभी SHO की जो इलाके का थानेदार है उसकी तकर्री हम करेंगे, तो फिर आप बता दें कि उस SHO की पावर क्या होगी जी। सारे चोर मिल के ये फैसला कर लें कि आइंदा से SHO का अपॉइंटमेंट हम किया करेंगे, तो फिर आप रोक ले जराइम को अपने इलाके में। जी, तो आप क्या समझ रहे हैं कि इसके असरात क्या पड़ेंगे सर? आप नहीं समझते कि ये बेहतर है कि पार्लियामेंट्री कमेटी अब फैसला करे? जो अंग्रेज था ना, पागल नहीं था, 200 साल हुकूमत करके गया, इतनी दूर बैठ के हजारों मील, सिर्फ अपने निजाम अदल की बुनियाद पे। देखें, चर्चिल ने कहा था कि अगर हमारी अदालतें काम कर रही हैं तो हम जंग जीत जाएंगे। अब जंग का अदालत से क्या काम? चर्चिल का कहना यह था कि अगर मुल्क में इंसाफ हो रहा है तो इसका मतलब है कि हम हार नहीं सकते। तो बात यह है कि यानी मकसद के करैक्टर हमारा मजबूत है, हमारे लोग मजबूत हैं और हम जंग जीत जाएंगे। और अब जो हालात हम अभी हो रहे हैं, अंग्रेज का बनाया हुआ सारा निज़ाम तितर बितर करके अब ये नया निज़ाम बन रहा है हमारे अपने लोगों का, और वो अपनी मर्जी का बना रहे हैं। जी सर, जी प्लीज। तो बात यह है कि अपनी मर्जी का चीफ जस्टिस लगा के फिर कहना फैसला करो, तो फिर वो फैसला जो आप आएगा तो क्या होगा उसमें? तो सर आपको बुनियादी तौर पे ख्वाजा साहब ये सर हमें समझाइए ना कि इसको, आप सीनियर कानूनदान भी हैं, आप जस्टिस भी रहे हैं, एतराज़ात कहाँ है, कहाँ मसला कहाँ है कि क्या पार्लियामेंट को अख्तियार दिया गया है इसमें मसला है, या पार्लियामेंट्री कमेटी जो होगी उसमें कहीं कोई मसला है? पार्लियामेंट जो होती है ना सर जी, वो हुकूमत की होती है, अगरचे अवाम के नुमाइंदे उसमें होते हैं, लेकिन जिस पार्टी की मेजॉरिटी होती है, जिनके नुमाइंदे ज्यादा होते हैं, उनकी हुकूमत होती है। अब पार्लियामेंट जब किसी चीज को नाम पार्लियामेंट का ले रहे हैं, बेसिकली ये कि हुकूमत अपॉइंट करेगी जजेस, तो हुकूमत करेगी तो फिर वो अपनी मर्जी के करेगी, जब मर्जी करेगी तो उनसे पहले को अंडरस्टैंडिंग भी रखेगी। बगैर अंडरस्टैंडिंग के तो कोई काम नहीं होता ना सर। सर आप नहीं समझते कि विमेन अमेरिका में ये है कि पार्लियामेंट जो है वो फैसला करती है चीफ जस्टिस की मुकर्ररी का, दीगर मुल्कों में भी ये तो मतलब कि वो सुप्रीम कोर्ट के जज को वहां अपॉइंट करता है प्रेसिडेंट, और वो लाइफ टाइम के लिए होता है। वो सुप्रीम कोर्ट का जज वो रिटायर भी नहीं होता जब तक मर ना जाए, वही चलता रहता है। जी, तो सर यहाँ अगर पार्लियामेंट अब अगर पार्लियामेंट चीफ जस्टिस मुकर्रर करेगी तो फिर उसमें खदशात क्या हैं? क्या खदशात ये हैं कि आपने अमेरिका की मिसाल अच्छा हुआ दी है कि वहां जो ऊपर तबका है उसमें उस तबके के अरबों रुपया अमेरिका से बाहर नहीं पड़े हुए। हमारे मुल्क में आज भी किसी ने लिस्ट भेजी है कि किस किस बंदे के पार्लियामेंटेरियन के कितने कितने अरब रुपए मुल्क से बाहर पड़े हुए हैं, किस किस पार्लियामेंटेरियन के कितने प्लाजे एल्फर्ड में बने हुए हैं लंदन में, किस किस पार्लियामेंटेरियन के कितने फ्लैट लंदन में हैं और कितने दुबई में हैं।
तो जब ये मतलब ये पार्लियामेंटेरियंस का अपना वो माली वो है सिलसिला, फिर अब उनका अपॉइंट किया हुआ जज जो है फिर क्या होगा सर? तो सर वो भी तो इन्हीं जस्टिस में होगा, वो भी तो नीचे हाई कोर्ट से और सेशन कोर्ट से ऊपर होके सुप्रीम कोर्ट का जब कोई जस्टिस बनता है तो वो भी तो सुप्रीम कोर्ट के 3 मोस्ट सीनियर में जजेस में से एक को चूज करेंगे सर। वो तो सही बात है, आपकी एक सिस्टम तो बनेगा, लेकिन हर नई चीज जो है ना सर वो उससे लोग डरते हैं। थोड़े दिनों बाद रमा हो जाएगा, फिर हमें इसकी भी आदत हो जाएगी, फिर यही जज होंगे, ठीक है ना। अभी भी जो आ रहे हैं, अब देखे ना जी, जजों ने भुट्टो साहब को फांसी लगाया, हम उनको भी जज मानते ही रहे ना, अभी तक मान रहे हैं। जी जी, फिर उन्हीं के फैसले से उन्होंने कहा नहीं जी भुट्टो बेगुनाह था। तो अब वो भी जज थे जिन्होंने फैसला किया कि भुट्टो को फांसी दे दो, और दे भी दी जी। फिर वो भी जज थे जिन्होंने कहा कि नहीं वो फैसला गलत था, जी, अब भुट्टो जिंदा तो नहीं हो सकता, लेकिन उन्होंने कहा जी बेगुनाह हो गया। जी जी। लेकिन ख्वाजा साहब, अगर हम थोड़ा सा माजी में जाएं और इस सदी की हमारी जो पॉलिटिकल हिस्ट्री है उस पर नज़र डालें कि ये जो पहले हम देखेंगे चीफ इलेक्शन कमिश्नर जो था वो भी हुकूमत मुकर्रर करती थी, लेकिन बाद में 18वीं तरमीम के बाद उसका भी एक तरीक़ेकार बनाया गया कि अपोजिशन और हुकूमत मिलके एक बंदा जो दोनों के लिए रिलेवेंट होगा वो मुकर्रर करेंगे। उसके बाद चेयरमैन नेब की जो मामला है वो भी इस तरह से है कि चेयरमैन नेब की मुकर्ररी भी हुकूमत और अपोजिशन मिलके बनाएंगी। केयर टेकर सेटअप जो पहले आइन में पता नहीं कहाँ से आ जाता था, लेकिन अब कम अज़ कम नाम जो है वो हुकूमत की जानिब से आते हैं और अपोजिशन की जानिब से आते हैं, फिर डिस्कशन होती है, उसके बाद केयर टेकर सेटअप बनता है। तो आप नहीं समझते कि इस तरह से अदलिया में भी तब्दीली लाजमी थी, और जो आज की है इससे आगे चल के एक अच्छी उम्मीद की तो बात की जा सकती है कि एक अच्छी उम्मीद तो है कि कम अज़ कम अदलिया के मातहत तो हुई, पार्लियामेंट के मातहत तो है अदलिया के वो खुद ही मुकर्रर नहीं करेगी। अब अभी भी देखें ना, ये जो केयर टेकर सेटअप आया था जी, अब आप बताएं क्या आप लोग सेटिस्फाई हैं उस केयर टेकर सेटअप से? उस केयर टेकर सेटअप ने जो इलेक्शन कराए फॉर्म 45 और 47 वाले, वो सारे कबूल हैं आपको? तो ख्वाजा साहब, फिर आपके पास और बैच के पास और बाकी वकला के पास क्या फ्रेमवर्क था कि किस तरह का ये होना चाहिए था? अब जाहिर है कोई तो सिस्टम बनाना ही पड़ेगा। अब इन्होंने बना दिया है और बड़ी मेहनत करके बनाया, 26वीं तरमीम की है, लेकिन अब ये इत्तेफाक है कि उसकी तरमीम आने से पहले ही जी, उसके खिलाफ इतना प्रोपेगेंडा हो गया है जी, और उसकी एक किस्म के उसकी जो क्या कहते हैं शफाफियत वो मशकूक हो गई है। अब वो जो बन गई है वो देखें, अयूब खान ने 1964 का आइन दिया था जी, तो जैसे ही वो आइन अयूब खान ने प्रमलगेट किया तो हबीब जालिब ने नज़म पढ़ी वहाँ ढाका में जी, इस नए दस्तूर को मैं नहीं मानता, सुबह बेनूर को जी, मैं नहीं मानता जी, और इसने वो बनाया था वो आइन। वो वकील साहब ने जब वो नज़म सुनी उन्होंने उसी दिन कहा कि अब ये आइन नहीं चलेगा क्योंकि एक शायर ने ये नज़म पढ़ दी है, और उसके बाद वो आइन अयूब खान के अपने हाथों से ही दफन हो गया। बात ये होती है कि जिस चीज़ की अफवाह ही गलत हो जाए, अब वो पहले ही हबीब जालिब ने मेरे ख्याल में आइन पढ़े बगैर ही कह दिया इस नए दस्तूर को सुबह बेनूर को। ख्वाजा साहब एक और मामला भी है इसमें सिर्फ अदलिया की मुकर्ररी यानी चीफ जस्टिस की मुकर्ररी का मामला नहीं है, एक और है कि आइनी बैच, पहले आइनी अदालत और अब आइनी बैच का मामला है कि अब आइनी बैच जुड़ेगी और उसकी और वो जो है आइनी मामलात को एड्रेस करेगी। आप समझते हैं कि इस आइनी बैच के बनने से जो पेंडिंग में पड़े हुए केस हैं, स्पेशली जो सुप्रीम कोर्ट में पेंडिंग में पड़े केस हैं, उनमें कोई रिलीफ मिलेगा लोगों को आम आदमी को उससे फ़ायदा होगा, और आइनी बैच मिलने से ये जो आइनी तकरार होते हैं दिन ब दिन उसमें कोई कमी आएगी? हमारा टाइम जो है अदालतों का आइनी मसलों में ज़ाया हो जाता है, और जिस बच्चे का बेचारे का ज़मीन का केस होता है वो बंदा मर जाता है, ज़मीन का केस चलता ही नहीं है, फैसला ही नहीं होता, अपनी ज़िंदगी में देख ही नहीं सकता फैसला जी, ये उसमें फ़ायदा हो जाएगा सर ये अलग करने से। तो आप समझते हैं कि इससे फ़ायदा होगा, कुछ बेहतरी आएगी? आएगी। बहुत बहुत शुक्रिया, बहुत शुक्रिया ख्वाजा नवी साहब, बड़ा तफसीली तौर पे 26वीं आइनी तरमीम पर आप जो एतराज़ात हैं वकला को और जो बाकी कानूनी माहिरीन को उस पर भी आप एड्रेस कर रहे थे, और आप ये भी कह रहे थे कि अब नया है ये सिस्टम, अब ये सिस्टम चलेगा तो पता चलेगा कि इसमें कहाँ कहाँ
लूप्स हैं और कहाँ कहाँ इसकी बेहतरी है। लेकिन आपका साथ ये भी कहना था कि वो पार्लियामेंट जो खुद बहुत कमज़ोर है वो किस तरह से एक मजबूत अदलिया, एक ताकतवर अदलिया और एक पावरफुल अदलिया को जो है वो अपॉइंट कर सकती है। हमने माजी में भी ये देखा है कि ये अदलिया अपने बारे में, ये पार्लियामेंट अपने बारे में कोई फ़ैसला नहीं कर पाती, तो फिर अदलिया के हवाले से इसके फ़ैसले जो हैं वो भी हैरान कौन है। बहरहाल मुल्क में हिन वक्त 6वीं आइनी तरमीम जो है वह लागू थी चुकी है। गुज़रियल रात 6वीं आइनी तरमीम जो है वह पहिरियां सेनेट में मंजूर थी, उन खां पोइ क़ौमी असम्बली में मंजूर थी। अॼु सदर ममलिकत आसिफ अली ज़रदारी उन ते सही करे मुल्क में 6वीं आइनी तरमीम लागू करे चुकी है। उन खां पोइ पार्लियामेंटी कमेटी जुड़ंदी, जेका 12 रुकनी पार्लियामेंट कमेटी हूंदी। 8 मेंबर क़ौमी असम्बली जा हूंदा ऐं 4 मेंबर जेके आहिनि उहे सेनेट जा हूंदा। चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान जस्टिस फ़ाइज़ ईसा रिटायर थियण खां अॻु 3 मोस्ट सीनियर जजिस जा नाला उन पार्लियामेंट कमेटी ॾे मोकिलींदो ऐं पोइ पार्लियामेंटी कमेटी 2/3 जी अक्सर सां, यानी 8 मेंबर हिकु तरफ़ हूंदा ऐं 4 मेंबर ॿिए, यानी घटि में घटि 8 मेंबरनि जी हिमायत सां नओं चीफ जस्टिस जो नाले ते इतफ़ाक़ कबो ऐं पोइ वरी वज़ीर आज़म उहो पार्लियामेंटी कमेटी जो मुक़ररु या इतफ़ाक़ थींदड़ जेको नालो आहे उहो सदर मुमलिकत आसिफ अली ज़रदारी ॾे मोकिलींदो ऐं पोइ आसिफ अली ज़रदारी साहब या आसिफ अली ज़रदारी साहब उनखे नओं चीफ जस्टिस मुक़ररु कंदो। हिन वक़्तु अगरि पाकिस्तान जी अदलिया ते नज़र विझे त 3 सीनियर मोस्ट जस्टिस फ़ाइज़ ईसा खां पोइ जेको 26 अक्टूबर ते रिटायर थियणो आहे, उन खां पोइ 3 नाला अचनि पिया। सभ खां पहिरियां जस्टिस मंसूर अली शाह जो नालो आहे जेको मोस्ट सीनियर जज आहे जस्टिस फ़ाइज़ ईसा खां पोइ, ऐं उन खां पोइ जस्टिस मुनीब अख्तर जो नालो अचे पियो, उहो 2 नंबर ते आहे, ऐं 3 नंबर ते जस्टिस यहया आफ़रीदी जो नालो अचे थो पियो। हाणे ॾिसणो इहो आहे त इन्हनि 3 मोस्ट सीनियर जजनि मां 27 तारीख़ ते केरु चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान मुक़ररु थिए थो, इहो त वक़्तु ई ॿुधाईंदो ऐं पार्लियामेंटी कमेटी इन बाबति फ़ैसिलो कंदी। हिते प्रोग्राम जे वक़्त में पुॼाणी थी थो पहुचे। असद मुमताज़ खे ॾींदा इजाज़त। सदाईं गॾु।